चयाई त बेला कटींदा वतूं था, चयमि त चीचका छटींदा वतूं था। चयाई त खंजर ठपींदा वतूं था, चयमि त पोइ बि छह पर वटींदा वतूं था। हाणे आऊं साईं साजिद सूमरो जी शख़्सियत ते ॻाल्हाइण जे लाइ हिन तरह जे मशहूरु उस्ताद साईं सनाला जकड़ खे गुज़ारिश कंदुसि त ॻाल्हाए। सूरमन नाहे सिखियो कंहिं तख़्तो ताज खे सलाम, कोशिशु नाहे कयो कॾहिं क़िस्मत खे सलाम। बुत परस्ती रब तुंहिंजे राज मां रुकजे नथी, कंहिंजो सूरत खे सलाम कंहिंजो सीरत खे सलाम। उस्ताद हूंदो आहे सलामनि जे ख़िलाफ़ पर कंदो वतंदो आहे मोहबतनि ऐं महिनतुनि खे सलाम। साईं साजिद सूमरे जी शख़्सियत ते ॻाल्हाइणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। साजिद सूमरो सिंध जो उहो अरॾो नक़ाद आहे जेको वरले जेको आसमान आहे धरतीअ ते पैदा थींदो आहे ऐं ही वॾनि वॾनि ॾाहनि जो तसलसुल आहे। ऐं वॾी ख़ूबी इहा अथसि सिंध शनास आहे, सिंध दोस्त आहे, कॉम्परस अॻुवाण आहे। ऐं अञा बि ईअं चइजे त साईं GM सैद जो पैरोकार आहे, सचो पैरोकार जेको सिंध ऐं सैद ते कंहिं बि क़िस्म जी का बि सौदेबाज़ी करण जे लाइ कॾहिं बि तयारु कोन्हे को। ऐं असांखे जेको आहे सो माना सिंध जे अहिड़नि दानिश्वर दोस्तनि ते फ़ख़्रु आहे ऐं उन सां गॾु जेको आहे साजिद सूमरे ते बि फ़ख़्रु आहे। ऐं फ़ख़्र जी ॻाल्हि इहा आहे त अॼु साजिद सूमरे जी जेका असां हिते सालगिरह मल्हाए रहिया आहियूं हुनजो सहरो वाजिद लाशारीअ ॾे ऐं उनजी संगत ॾे वञे थो। ऐं इहा तमामु भली ॻाल्हि आहे त ज़िंदगीअ में ई ज़िंदह माण्हुनि खे भेटाऊं ॾिजनि, उन्हनि खे महानताऊं बख़्शिजनि ऐं उन्हनि जे पोरे जो क़दुरु कजे। सिंधी माण्हुनि जी हूअं त रवायतूं रहियूं आहिनि त मरण खां पोइ वॾा ख़तमा दुरूद कराईंदा, 7 ख़तमा ॾियारींदा, पर ज़िंदह माण्हुनि खे कंहिं बि मोहबतूं आछण जे लाइ जेको आहे माना तयारु कोन्हे को। ऐं हीअ हिकिड़ी भली ऐं ख़ूबसूरत रवायत आहे ऐं वॾी शानदार रवायत इहा आहे त दरिया जे सीर में अची जेको आहे माना असां साजिद सां उनजे गैर मौजूदगीअ में रिहाण रचाए रहिया आहियूं। ऐं उमीद था कयूं त सिंध जे ॿियनि ॾाहनि खे बि ईअं ई यादि कयो वेंदो ऐं शायदि बुखारीअ अहिड़नि माण्हुनि जे लाइ, महान माण्हुनि जे लाइ लिखियो त हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, जीए देश त धरती आहियां, तारीख़ आहियां क़ौम कवीअ जी, न त मरकद जी मिटी आहियां, ॾाढ ॾिंगायूं ॾारे ॼाणा, मज़लूमनि जो मददी आहियां, आजो प्यार मिले पोइ प्यारा, सवलो वेंदो सची आहियां, आज़ादी उस्ताद पुकारे, आज़ादी उस्ताद पुकारे, माण्हुनि जी मां मर्ज़ी आहियां। वॾी महिरबानी साईं। हाणे आख़िर में असांखे उस्ताद बिशारत नारे जो बुखारी जो गीत ॿुधाईंदो साईं।